अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। रिंग रोड स्कैंडल बराए रास्त वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला पंजाब जे निगरानीअ में थियो। पंहिंजे साथियुनि जी रहाइशी मनसूबनि खे फ़ाइदो पहुचाइण लाइ सरकारी ख़ज़ाने ते 7 अरब रुपयनि जो भार विधो वियो। रहनुमा नून लीग एहसन इक़बाल जो इल्ज़ाम। हुन चयो त सरकारी ऑफिसरनि खे क़ुर्बानीअ जो बकरो बणायो पियो वञे। हक़ीक़त साम्हूं अची वई आहे। इमरान ख़ान ऐं उस्मान बुज़दार मुजरिम आहिनि। ज़िम्मेवारी क़बूल करे इस्तीफ़ा ॾियनि। मुफ्ता इस्माइल चयो आहे त हुकूमत मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। वज़ीर ख़ज़ाना तब्दील करण सां कुझु बि न थींदो। सदर मुस्लिम लीग नून शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत जा हर ईंदड़ ॾींहुं नवां स्कैंडल अचनि पिया। अहिड़ी बदतरीन हुकूमत नाहे ॾिठी। मौजूदा हुकूमत मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। असांजी हुकूमत में लोड शेडिंग ख़तम थी वई हुई। मोरो ऐं आसपास में मासूम ॿारड़नि में झटके ऐं लाखड़े जी बीमारी पखिड़िजी वई। हिकु ॿारड़ो फौत, केतिरा ई ॿारड़ा मुतासिर। मोरो इस्पताल जी इंतिज़ामिया जो मुतासिर ॿारड़नि खे दाख़िल करण खां इनकार। इस्पताल में दवाउनि जी पिणु खोट, ख़ल्क़े ख़ुदा परेशान। गुज़िरियल ॾींहुं बिरिया रोड वेझो नासिर हुसैन बिरोही वलद मोहम्मद हसन बिरोहीअ खे नामालूम माण्हुनि गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हुयो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में बिरिया सिटी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सीरियस हालत हुअण सबबु खेसि नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।